माइक खड़ा माइक लगी हो ओके चाबी का मतलब आ रही हूँ मैं लाइट क्या नहीं नहीं यार अच्छी आ रही है इकरा मुर्गा 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 आ रहा है भाई मुर्गा मुर्गा मंकी अस्सलाम वालेकुम दिस इज मी ज़ोहैब चांदीवाई अज मां तव्हां सां शेयर कंदुम तेकू मेकू जी ओवरऑल जर्नी तेकू ब्लैक पसंद है मेकू वाइट पसंद है तो देर कोन कंदासी लेट्स गो ओ चांडिया हिन जर्नी में मां भी तो सां गॾु हलंदमि ठीक आहे लेट्स गो सब खां पहिरियां पूरा 3 ॾींहं असां गाने जे प्रॉप्स जे लाइ तस्वीरूं सिलेक्ट कयूं ऐं उन जी साइजिंग कई वाह चांडिया वाह चुप कर ॻाल्हाइण मूंखे ऐं 22 तस्वीरूं फाइनली थी वयूं सिलेक्ट हिया है मुनीब भाई जेको गाने जो सेट डिजाइन भी कंदो ऐं प्रॉप्स भी ठाहींदो चांडिया मो वारी ॾाढी सफ़ा अहिड़ो जूड़ो ठाहींदी हुई पोइ तस्वीरूं खणी पहुतासीं प्रिंट कराइण त भाई हींअर प्रिंट आउट पियो थिए सुभाणे शूट आहे रात जा घणा 2 पिया थियनि 2 रात जा थियनि था ही प्रिंट आउट थींदा सुभाणे शीट्स लॻंदा इन जी कटिंग थींदी सो लेट्स सी चांडिया ट्रेन त ॾाढी सुहिणी थी लॻे आगे आगे देख होता है क्या मुर्गा 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 आ रहा है भाई मुर्गा मुर्गा ही तव मुर्गो मुर्गे जो पुछ पियो अचे जानी मुर्गो 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 हल भी आई दी चाबी चाबी दे चाबी बांसुरी बजाई मेरे ढोलन ते कुमे पसंदा मैं को तू पसंद ओ ते को चाबी पसंद है मैं को ताला पसंद चांडिया ही धूल तुंहिंजो ऐं कोप मुंहिंजो थी हां तूं उहो बि धूल वॼाइण जो माहिर आहे चुप कर त तोखे न वॼाया सॉरी चांडिया बाबा ही जेको आहे त तालो थो अचे ऐं ताले सां गॾु छलो थो अचे वाह 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 सो तालो थो निकिरे तालो ऐं कोशिशि कयूं त ताले वो इहे मां टंगू कढी करे विया उहे सां प्लान कयूं पिया त हिननि प्रॉप्स खे कीअं यूटिलाइज़ कजे काफ़ी प्लानिंग करे छॾी आहे कहिड़े कहिड़े प्रॉप खे कीअं असां यूटिलाइज़ कयूं सो गोइंग टू बी अ फन प्रिंट आउट खां पहिरियां मां कयो हुयो मार्केट जो रुख छो जो मूंखे गाने जे लाइ वार्डरोब वठिणो हुयो त भाई हिते असां सदर में आहियूं कोऑपरेटिव मार्केट सुभाणे शूट आहे अञा ताईं मूंखे जेको आहे त सुभाणे जो वार्डरोब कोन थो मिले मूंखे हिकिड़ो देसी शीशनि वारो सिल्क जो सूट घुरिजे थो पूरी मार्केट में न मां छा वठां बस पोइ मजबूरन प्लेन सूट वठिणो पियो जुगाड़ जा त असां हूअं बि माहिर आहियूं जुगाड़ी चांडियो पोछा अब पंहिंजी महारत ॾेखारण जो टाइम अची वियो ऐं लेडीज़ मार्केट वञी पहुतासीं चांडिया मुंहिंजी ॾाॾी बि हितां लेसियूं वठंदी वरी तुंहिंजी ॾाॾी अची वई विच में जी ॾाॾीअ लाइ कुझु न चइजाए हा चिबरा ही वरी छा आहे इहा गोड थई जेका मां गाने में पाईंदुमि तूं बि पोइ दुनिया फतेह कई चांडिया बाक़ी कवालनि जे लाइ बचो आहे हाणे साउननि जे लाइ वठंदासीं साओ हाणे साओ कलर असांखे मिले ई नथो जेको घुरिजे थो और जे हथनि में रुमाल पाइण जे लाइ मथे ते ॾिसूं था कलर ग्रीन ही ॾिसो माशाल्लाह मां सदर आयो आहियां मूंखे हारमोनियम पियो घुरिजे त शमन अली साहब जिनजे घर जे हेठो बीठो आहियां ऐं शिराज जेको आहे त हारमोनियम खणी ओ भाई जामो शिराज ही वरी कहिड़ी मुंडी आहे चांडिया अड़े दोस्त आहे मुंहिंजो दोस्त बि असल चूंडे खयां थी सुभाणे गाने में जेको हारमोनियम जो इस्तेमाल थिए बाबा शमन अली मीराली साहब जे घर आज सॉन्ग सुपर डुपर हिट वेंदो ऐं तमामु सुठी महिनत करनि था अच्छा हिनखे पहिरियों रखूं असां चांडिया हिनखे चकमो ॾेई हाणे भॼण वारी कर वरी सॉरी बाबा वैसे मुंहिंजी ॾाॾी खे बि अहिड़ो ई हारमोनियम हुयो वरी अची वई ॾाॾी ॾाॾी लाइ नच वजाए कुझु शूट जो ॾींहुं अची वियो ऐं वार्डरोब भी सेट करणो हुयो और बस ये कलर सही लग रहे हैं पहले ग्रीन आ जाएगा ना ही पहिरियों ग्रीन ईंदो ठीक है पोइ ही पिंक ईंदो पोइ फ्रोजी पोइ ही ईंदो सिर्फ भाई इस फूलों को देखें यहाँ कॉलर पे भी लगा सकते हैं ना कॉलर पे लगेंगे हाँ कॉलर पे लगाएंगे और 3 यहाँ लगाते 4 यहाँ लगाते चांडिया हाणे तू ॻाइण छॾे इहो कमु शुरू कर वॾो कमाईंदे वाह 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 छा त सूट है वाह माशाल्लाह ओहो
हिकिड़ो ॿियो बि आहे अञा। चांडिया कसम सां कमाल करे छॾियो। थैंक यू। ही वरी छा थो करीं? ॾाढी थो लारायां, ॿियो छा थो कयां? चांडिया ॿुॾी मर अहिड़े घटिया स्टाइल ठाराइण खां। तोखे न ॿोड़ियां? हाँ जानी ही वठ यार, मूंखे मेकअप कराइण। जानी हिकिड़ो कमु करे ॾिस, कलम ईअं ई रखणी अथई, ही सॼा लाइणा ने मुछूं छॾणी वञ, ठीकु आहे? हाणे टाइम न आहे, सभु रेडी आहिनि। अली खे बि ईअं ई करिणो आहे, ठीकु आहे? कलम इहे न दाढ़ी बि लाइणी आहे चट, दाढ़ी चट, मुछूं ऐं कलम। ओके तेरे माशाल्लाह, हेॾे ॾेखार। माशाल्लाह। तो भाई इहो सॼो क्रेडिट वञे थो राशिद पियो लॻे। न सुठो थो लॻे। पटवारी त भाई ही सेट लॻण शुरू थी वियो आहे। हिते असां शूट कंदासीं। हेॾा ॾिसो चांहियूं बि थियनि थियूं। पूरी टीम असांजी किथे मौजूदु आहे, मेकअप रूम में, के ऑफिस में। पूरी क्राउड हिते आहे, ॿिया माण्हू ॿाहिरि आहिनि। सो सॼी टीम आहे जेका गॾिजी करे कमु थी करे गाॾे में। ऐं चांहि रेडी आहे महिमान जे लाइ। थोरी चांहि वांहि पीए न, पोइ वरी बाक़ी कम था। इकरा बि अची चुकी आहे मेकअप में। अस्सलाम वालेकुम इकरा, हाउ आर यू? किथे पहुतो मेकअप? कहाँ असांजो राज जेको फास्ट अलाए कहिड़ो राज? बहुत आ रही हूँ मैं लाइट क्या? नहीं यार, अच्छी आ रही हो इकरा, लुकिंग गुड। चांडिया वाकई में भूत थी लगे। मैं काजल नहीं लगा पाता। यार पटको पाईंदुसि ऐं हीअ आहे धोती। मां त चवंदुमि क्रेडिट गोज़ टू मुनीब भाई। टियों ॾींहं खां सुतो न आहे, सॼी राति प्रॉप्स ठाहिया आहिनि, सॼो ॾींहुं ठाहिया आहिनि, हाणे वरी सेट डिज़ाइनिंग। फाइनली सभु रेडी आहियूं ऐं कुझु मसलनि जे करे वॾो टाइम थी वियो असांखे। 1:30 थी वियो आहे राति जो शूट जे लाइ। इकरा दोस्त रेडी आहे। इकरा स्टार्ट करवाया उसी पर हाणे वनी कोई 1.5 कलाक बचो शहरी में जब स्टार्ट कर गई। हां माइक खड़ा, माइक लगी हो। इकरा मुझे साथ में आए, बिस्मिल्लाह करे गाने के स्टार्ट करता से शुरू खाना। अरे ताचो भी बैठो क्यों? हां सब ही ना कैमरा दे सा क्यों? हां अगेन सॉरी हाथ ये रख पाओ, ये रख तो ये सही है। ये नहीं दा लगन दो फंकी सा जेको आहे न ओ इन क़िस्म जो कम जेको आहे वो मां फर्स्ट टाइम बि टाइम इलाही सुठो एक्सपीरियंस रहंदो मुंहिंजो। So definitely we are trying a level best. I Ikra the definitely professional model आहे, actress आहे। इनके समझाने की जरूरत न पवंदी आहे। भाई तालियां पहले इकरा के लिए। वेरी नाइस। इनके हेडा रखो, जास खणी तो जल्दी। ये जेके यूज था कयो हेडा रखंदासी। सेट ते असांखे रूबी अली बि ज्वाइन कयो ऐं हेल्प आउट बि कयो। आई वुड डेफिनेटली से थैंक्स टू रूबी अली फॉर सपोर्टिंग एंड हेल्पिंग मी आउट। ओ चिबरा गोद थी लहई। अड़े अंदरा पेंट पातला। ओके स्टैंड बाय। चाबी का ऐं आख़िरकार शूट पहुती पंहिंजी पुॼाणी ते ऐं मां निकतुमि हैदराबाद जे लाइ, छो जो हुते कराइणी हुई मूंखे एडिट। चांडिया मूंखे शूट में ॾाढो मज़ो आयो ई। मता न मञे। सो भाई बैक टू हैदराबाद ऐं कल्ह शूट थी वई असांजी। अॼु एडिट ते आयो आहियां ऐं हिन दफ़े फवाद विद मी। दादा फवाद भी ॾाढो सुठो कमु कंदा आहिनि। हिन सॉन्ग जे बारे में छा चवंदो, कीअं एक्सपीरियंस रहे तव्हांजो? ही ॾाढो बहितरीनु सॉन्ग तव्हां कयो आहे माशाअल्लाह सां। मुंहिंजी त एक्सपीरियंस 10-12 साल जो एक्सपीरियंस आहे, पर हुन में मां इहो पहिरियों सॉन्ग ॾिसां पियो जेको बहितरीनु डायरेक्शन सां गॾु आयो आहे। मुंहिंजे एक्सपीरियंस जे हिसाब सां त माना ईअं को सॉन्ग न आयो हूंदो,
जेको इन स्टाइल में इन अंदाज़ में आयो हुजे माना हिकिड़ो एडिट करण में बि असांखे ॾाढो मज़ो पियो अचे त माना हर शइ पॉइंटनि ते कमु पियो थिए हर बीट ते कमु पियो थिए इन जे करे माना हिकिड़ी सुठी शइ पई अचे मार्केट में। ओके सो वरी लॻूं था कम खे। ऐं आख़िरकार गानो थी वियो फाइनल ऐं कुझु ई ॾींहंनि में अची वियो ट्रेंडिंग ते। इहो तव चांडियो चांडिया तो त कमाल करे छॾियो। मुंहिंजी ॾाॾी बि सुरीली हुई पर अॼु त तूं मुंहिंजी ॾाॾी जा बि रिकॉर्ड टोड़े छॾियई। It was all about Tekhum Mekhum guys and hope you liked it. I thank you very much for giving me a lot of love. I song tamam trending te हुआ that is just because of your love तमाजी मोहब्बतुनि जे करे तमाजी सपोर्ट जे करे। अब बस यही सपोर्ट कंदा रहो ये मोहब्बतूं ॾींदा रहो मां भी यही तमाजे लाइ सुठा सुठा कंटेंट खणी ईंदुमि। ऐं अगर अॼु जो ही व्लॉग अॼु जी ही जर्नी तव्हांखे पसंदि आई आहे त मुंहिंजे चैनल खे अब सब्सक्राइब कयोसि यूट्यूब चैनल के भी सब्सक्राइब कयोसि फेसबुक पेज के भी लाइक कयोसि जेके जेके पेज नथस उन्हनि खे भी लाइक कयोसि। हर जगह ते ज़ोहेब चांडियो ऑफिशियल जे नाले सां मिलंदव असांजो लाडलो अथव कयोसि भला कयोसि मुंहिंजे करे कयोसि।